कंहिं शइ जी शुरूआति करणु ॾाढो सवलो आहे। हर कोई जंहिंजी शुरूआति कई आहे उनखे ख़तमु कोन थो करे सघे। सच में ॾिठो आहे त आत्मिक मक़सदु जेको हूंदो आहे, खोड़ मात्रा में माण्हू शुरूआति कंदा आहिनि, उनखे ख़तमु कोन करे सघंदा आहिनि। असांजी बाइबल पढ़ण जी योजना शुरू करे बि असां उनखे ख़तमु न करे सघंदा आहियूं। हिकु सुठी क्रिश्चन किताब पढ़ंदा आहियूं पर ख़तमु न करे सघंदा आहियूं। केतिरी किताबूं तव्हां पढ़ियूं आहिनि? केतिरी जॉयस मायर जी किताब तव्हां पढ़णु शुरू कई आहे पर ख़तमु न करे सघिया आहियो। जाम दफ़ा असां CD या DVD सीरीज़ ख़रीद कंदा आहियूं पर पूरी उमेद सां ॿुधंदा न आहियूं। भलो थींदो आहे त असां इहो करे सघंदा आहियूं, पर घर वेही करे असां शेल्फ में सजाए छॾींदा आहियूं। केतिरा माण्हू आहिनि जेके आत्मिक सुपिनो ॾिसंदा आहिनि, उहो सही न थींदो आहे। पौलुस चवंदो आहे उनजो निर्दोर आहे उहो पंहिंजो लक्ष्य पूरो कंदो। इहो मुंहिंजे लाइ ख़ासि ॻाल्हि आहे जेको प्रभु मूंखे ॾिनी आहे, पर इहो बि ज़रूरी आहे त असां जीवन में बाक़ी कम बि पूरा कयूं। जेको फ़ैसिलो कयो था तव्हां उन ते अमल कयो, उहो कयो। तव्हां कंदा आहियो पर तव्हां फ़ैसिलो करे उहो कयो। प्रभु तव्हांखे तंदुरुस्तीअ जे बारे में ॿुधाए पियो। तव्हांखे ख़बर आहे कि तव्हांजी खोड़ ग़लति आदतूं आहिनि, तव्हां उनखे सम्झो ऐं फ़ैसिलो कयो। तव्हां चओ था कि तव्हांखे हमेशह मोटापो घटाइणो आहे त तव्हां उहो घटायो, उहो कयो। असांखे वणंदो आहे जल्दी असांखे समाधान मिले। प्रभु जो कमु ईअं न हूंदो आहे। इहो तव्हांखे पाण करिणो आहे कमु। असां ॾिसूं जेको असां पढ़ंदा आहियूं, धरती हूंदी तेसि ताईं ॿोअण जो वक़्तु करण जो वक़्तु हूंदो आहे, पर असांखे थोरो अलॻि तरीक़े सां पढ़णु खपे। जेसि ताईं इन धरतीअ ते तेसि ताईं वक़्तु ॿोअण, उहो वक़्तु ॿोअण जो वक़्तु, ॿुधाइण जो वक़्तु, वधारे जो वक़्तु, जेसि ताईं असां चाहींदा आहियूं उन खां बि वधीक असां उन जे लाइ कंदा आहियूं। हालेलुया। पर प्रेरित पौलुस असांजे इन बारे में ॻाल्हाए थो, असांखे ॿुधाए थो जंहिंजे बारे में असां ॻाल्हाईंदा आहियूं पर जेको कंदा आहियूं उहो ई छो कंदा आहियूं। मूंखे कोन ख़बर आहे, मां हैरान आहियां। जेको मां चाहींदो आहियां अभ्यास करे उनखे पूरो न कंदो आहियां, पर उहो ई कंदो आहियां जंहिंखां नफ़रत थींदी आहे, जंहिंजी मूंखे नैतिक स्वभाव बुराई लॻंदी आहे। अगरि मां इहो कमु कयां, मुंहिंजी इच्छा न हुजे, उन जे ख़िलाफ़ु कयां, उन करे मूंखे इहो करिणो पए त मां इन जे पासे में आहियां ऐं मां चवंदो आहियां कि मां जेको नथो चाहियां उहो मां कयां थो, जेको चवां थो उहो नथो करे सघां, ऐं जंहिंजे करे मुंहिंजी व्यवस्था जी हालति ज़रूरत आहे। कानून जेको चए थो पुराणे नियम जे हिसाब सां माण्हुनि खे क़ाबू करण जे लाइ, पर असांखे ॿिए कंहिंजी ज़रूरत आहे असांखे क़ाबू करण जे लाइ। असांजी पवित्र आत्मा जेकी असांजे अंदरि आहे, प्रभु जे क़ाबिल थो उहो सम्झे। अहिड़ी हालति उन जे करण वारो मां कोन आहियां, बल्कि पाप आहे इहो जेको बसियल आहे ऐं जंहिंजे करे असां आहियूं। हाणे 20 सालनि खां असां इहो पढ़ण जी कोशिशि था कयूं त मां सोचियो अगरि मां इहो कयां, मां न कंदमि त केरु कंदो? वचन आणणे में, छो त मूंखे ख़बर आहे मुंहिंजे शरीर में जेकी सुठी शइ उहा वास कोन करे थी सघे, छाकाणि त इच्छा में मां इहो ई कंदो आहियां। सुठा कम मूंखां कोन थींदा आहिनि। मुंहिंजी इच्छा खां प्रेरणा आहे ऐं क़ाबिल कमु करे उन खां मां पूरी ताक़त कोन करे सघंदो आहियां। सभु आहियां पाण सां कयां थो, प्रभुअ ते भरोसो कोन थो कयां। सुठा कमु कयां थो, इच्छा अनुसार जेको थिए थो उहो कयां थो, पर उहो कमु नथो करे सघां, छाकाणि त जेको बि करिणो आहे उन जे लाइ बसियल आहे मुंहिंजे अंदरि। जेकी इच्छा आई आहे उन खां मां बुराईअ सां इहो करे सघंदो आहियां। ऐं तव्हांखे ख़बर आहे घटि में घटि मां 50,000 दफ़ा पढ़णो आहे ऐं प्रभावी इहो थींदो आहे साम्हूं। त तव्हां हमेशह हुनखे पढ़ंदा आहियो 50 दफ़ा, 50-100 दफ़ा, ऐं तव्हांखे उहो मिलंदो आहे। ऐं जेकी नंढी वॾी ॻाल्हि आहे उहो पौलुस असांखे सम्झाए रहियो आहे त असांखे रोमियो में लिखियलु आहे उहो वॾी ॻाल्हि आहे, मगर अंदरि तरीक़े सां व्यवस्था कमु कंदी आहे। अंदरां जेकी मूं में आहे इच्छा ईंदी आहे, मूंखे आई आहे, मां उहो सही करे उनखे नैतिक रूप सां ॾिसां ऐं मां उहो सही आहे
जॾहिं की बि नथी चाहे। हिकु मिसाल जे तौर ते मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां जेको शुरूआति कंदव उनखे ख़तमु करणु चाहींदा आहियो या न। तव्हांजी शइ जी शुरू थी वई ऐं तव्हां उनखे ख़तमु कंदव। वरी कंहिं बि शइ जी शुरूआति त कयो। ऐं ख़बर अथव इन ॻाल्हि में तव्हांखे ख़बर पवंदव कहिड़ी शयुनि जी शुरूआति थींदी आहे ऐं असां उनखे ख़तमु कोन करे सघंदा आहियूं सुठी या ग़लति शइ ते, पर असांजो लक्ष्य पूरो कोन थींदो आहे ऐं पोइ असां पाण खे उदास कंदा आहियूं, निराश कंदा आहियूं। मूंखे लॻंदो आहे मां जंहिंमहिल जवान हुयमि उहा ॻाल्हि मूंखे यादि आहे। मां कुझु बि सम्झंदी न हुयमि, पाण खे कोन सम्झी सघंदी हुयमि। मां हमेशह अहिड़ी इंसान हूंदी हुयमि जेके हर शइ चाहींदी आहे, माना की हुनखे सभु खपेसि, उहो कंदो आहे, उहो करणु खपे, उहो चाहींदी आहे, उहो करणु खपे, जंहिंजे करे ऐं उहो जेकी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहो हुनजे साम्हूं हूंदियूं आहिनि ऐं उहो चवंदा आहिनि त तव्हांखे छा करिणो आहे। ऐं मां फ्रीज़ मां भाॼियूं कढंदी आहियां ऐं तयारी कंदी आहियां त मूंखे छा करिणो आहे ऐं पोइ मूंखे फ़ोन जी घंटी वॼंदी आहे पासे में, मूंखे ॿाहिरि वञिणो पवंदो आहे ऐं पोइ शॉपिंग जे लाइ ॿाहिरि निकिरी वेंदी आहियां कलाक। उहो मिलाए करे मुंहिंजो मतिलबु आहे त पूरो जेकी गड़बड़ी थींदी आहे उहो सभु मूंखे ख़बर आहे ऐं मां पुछंदी आहियां इहो छा कयो, मूंखे हीअं न मिलियो आहे, मां न सम्झो आहे। मां 20 शयुनि जी शुरूआति कई पर हिकु बि पूरी कोन करे सघियसि। मूंखे ख़बर आहे मां हारिजी वियसि। पॉलिस चए थो सुठी ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजे अंदरि, पर मां चाहियां थो उहो जेको मूंखे ॿुधाइणु चाहे थो उहो तव्हांखे सम्झणो आहे। सुठी ॻाल्हियूं पॉलिस हमेशह सच चवंदो आहे ऐं सही ॿुधाईंदो आहे, उहो आत्मिक रूप में सेखारींदो आहे ऐं तव्हांखे सिखणो आहे उहे ॻाल्हियूं जेको उहो हमेशह चए थो, जेके तत्काली सिखी करे अॻियां वधणियूं आहिनि। उन जे अनुसार तव्हांखे समाधान मिलंदो, उहो तव्हां कंदव। जेको हमेशह इहो सोचणो आहे त प्रभु हमेशह ॾियण वारो हूंदो आहे, उहो तव्हांखे ॾेखारींदो उहो शयूं कि तव्हांखे हमेशह उहो मिलंदो जेको तव्हांखे खपे। प्रभु तव्हां सां महिनत कराईंदो आहे उन ॻाल्हियुनि ते जेके हक़ सां सही हुजनि, पर उन जे प्रतिफल ॾींदो आहे जेको महिनत कंदा आहिनि ऐं हमेशह 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 उहो मिलंदो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी। मां तव्हांखे चवां थी त तव्हां सिखो इहे ॻाल्हियूं ऐं तव्हांखे मिलंदो, उहो खपे उहो कयो। प्रभु तव्हांखे कुझु बि ॾेई सघंदो आहे, तव्हां लाइ कुझु बि करे सघंदो आहे, उहो कंदो जेको तव्हांखे करिणो आहे। तव्हां उहो कोशिशि था कयो ऐं तव्हां उन जे लाइ उहो कोशिशि करे अॻियां त वधो, पोइ ॾिसो तव्हांखे छा थो मिले। उहो तव्हांखे सभु कुझु ॾींदो। ब्रेक थ्रू जो हिसो इच्छा। आमेन। तव्हां मां घणा माण्हू थकिजी पिया आहिनि कंहिं ॿिए खे संदेश विजय वारो ॿुधाइण लाइ तव्हां पंहिंजे जीवन में। ठीकु आहे, छा तव्हांखे ख़बर आहे इन जे लाइ तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे ऐं कहिड़ी ज़रूरी ॻाल्हि आहे? हिन खां वधीक सवलाई सां मां नथी ॿुधाए सघां। मूंखे यादि आहे हिकु माई मूंसां गॾु आई हुई, जेको मां कयो उन जे पंहिंजे जीवन में जाम परेशानियूं हुयूं, उन जो शोषण बि थियो हुयो ऐं अधिवेशन ते उन असांखे ॿुधाई कि उहो कहिड़ी ॻाल्हि हुई। माई मूंसां गॾु टेबल ते वेठी ऐं मूंखे पंहिंजी ॻाल्हियूं ॿुधाई, पर अंत में मूंखे ईअं लॻो कि मूंखे हुन सां पाठ सिखणो आहे। मां उन खां सिखियो। उहा छोकिरी मां वटि आई, मूंखे चवणु लॻी मां महान पाठ सिखियो आहे। उन हफ़्ते मां इहो चयो टेबल ते वेही करे, सभु ॻाल्हियूं पिया कनि ऐं मूंखे महसूसु थियो उहो चए थी उन जी अस्वस्थता जेकी आहे प्रभु सां गॾु उनखे उहो छुटकारो मिलियो आहे, छो न त प्रभु मूंखे आज़ादु कयो। मां आहियां। मूंखे ईअं लॻंदो आहे कहिड़ी बि ॻाल्हि हुजे प्रभु पंहिंजी ॻाल्हि आणींदो आहे उन में ऐं उहो चए थो कयो जेको प्रभु चए थो करण लाइ। पर अगरि असांखे करण जे जेको ॾुखियो आहे, असां हमेशह सवलो तरीक़ो, हाणे छो माण्हू हमेशह बेकार जी ॻाल्हियूं कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त तव्हां मां घणा माण्हू उन चकर में फासंदा आहिनि वरी 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 ऐं हाणे ताईं सम्झी विया हूंदव त तव्हांखे छा खपे ऐं परिणाम मिलण वारो आहे। मां तव्हांखे ॿुधाए थी सघां कि अॼु तव्हां जेकी शयूं कयो था उनखे
विञाए वेठा आहियो गुस्से जे करे। तव्हांखे सालनि ताईं सम्झ में न आयो त तव्हां छा था कयो। तव्हां दुखी कोन हुया, तव्हां पंहिंजे गुस्से में हुयव। बाइबल चवंदी आहे त तव्हांखे ॿुधणो आहे, गुस्से में तव्हांखे उहे शयूं करणियूं आहिनि, गुस्से खे हटाइणो आहे। गुस्से में रहो, सूरज ॿुॾी वञे त तव्हांखे ख़बर पए त तव्हां छा था कयो पंहिंजे पाण सां, ऐं पंहिंजी भावनाउनि खे तव्हां काबू कोन करे था सघो। इहो प्रभु जो वचन आहे। न सुम्हां, मुंहिंजो घमंड उतरी करे आयो जंहिंमहिल प्रभु ॿुधाईं। जंहिंमहिल देव मूंखे सम्झायो इहे ॻाल्हियूं छा थींदियूं आहिनि त मूंखे ख़बर पई। मां इहो सम्झी न वियसि त मूंखे छा हुयो, पर जीवन में तव्हां मां कुझु माण्हू जंहिंजे जीवन में अहिड़ो कुझु विभाग आयो हुजे ऐं तव्हां उन मक़सद में पूरा थींदव, इन हफ़्ते हिते चवण लाइ तव्हांखे उहो ख़बर पवंदी। पर मां तव्हांखे सेखारण वारी आहियां, प्रार्थना सां गॾु, उमेद सां गॾु, इहो हफ़्तो ख़तमु थींदे ई प्रभु तव्हां सां गॾु आहिनि। तव्हां उहा शइ पाए सघंदा आहियो, कहिड़ी बि क़ीमत ते, केतिरी बि क़ीमत हुजे, तव्हांखे उहा मिलंदी, शांती मिलंदी, ख़ुशी मिलंदी, आनंद मिलंदो, तव्हांखे समाधान प्राप्त थींदो, ज़रूरु थींदो। उहो जेको आत्म सम्मान आहे उहा हासिलु थींदो, अची करे तव्हांखे सुठा महसूसु थियणो आहे ऐं तव्हां कुझु बि करे सघो था। केरु चवंदो आमेन? तव्हां मुंहिंजी धीअ खे सुञाण जेको हिन हफ़्ते आई आहे, इन हफ़्ते में उन पंहिंजा 50 पाउंड वज़न घटायो। मूंखे उन जी मथां फ़ख़्रु आहे ऐं मूंखे प्रभुअ चयो प्रोत्साहित करण जे लाइ ऐं उन जी मदद करण जे लाइ ऐं शुरू करण जे लाइ। ऐं हाणे बिल्कुलु साॻी माप जा कपिड़ा पाईंदी आहे। 9 महीननि जी दुखी महिनत। मूंखे ख़बर आहे तव्हां सभु ॼाणणु चाहींदा आहियो कि उहो कीअं थियो, ईअं कीअं थियो। तव्हां ॼाणणु चाहींदा आहियो, मां कुझु कोन ॿुधाईंदसि। हुन हिकु कार्यक्रम कई जेको खोड़ माण्हुनि जे लाइ उपलब्ध आहे, पर ख़बर अथव हिकु ॿी माई आहे मुंहिंजे ऑफिस जी साहेड़ी जे 60 पाउंड वज़न घटायो 9 महीननि में, ऐं हुनजो कुझु अलॻि कयो आहे। तव्हांखे छड़ो एतिरो करिणो आहे, प्रभुअ खे पाण सां ॿुधायो त तव्हांखे छा सिखणो आहे ऐं प्रभु तव्हांखे आसीस ॾींदो। इन जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां उहा ई आसीस ॾे, तव्हांखे पंहिंजे लाइ प्रभुअ सां उहो अचणु खपे। तव्हांजी पंहिंजी योजना ठाहियो, प्रभुअ खे तव्हांखे ॿुधायो कि तव्हांजी कहिड़ी परेशानी आहे ऐं उन परेशानी जो हल ॻोल्हियो जेको प्रभु चए थो। मां तव्हां खां सुठो प्रचार थी कयां। हाणे तव्हांखे ख़बर आहे आर्तवार जी राति फ़ैसिलो करणु सही हूंदो आहे। परेशानी मंगल जे ॾींहुं सुबुह जो ईंदी आहे ऐं पेट में गड़बड़ लॻंदो आहे। तव्हांखे बुख लॻंदी आहे, तव्हांखे लॻंदो आहे कि तव्हां सिधो शरीर चरियो थो थिए वञे। जॾहिं उथण जो वक़्तु ईंदो आहे तव्हां बिस्तर ते वञणो आहे। हिन खे वञण जो दिलि कोन थो थिएसि। तव्हां सम्झी वठो इहा शत्रु आहे जेको तव्हांखे मारे थो। तव्हांजी देह तव्हांजे शरीर आहे ऐं तव्हांखे उहो ख़बर आहे त आत्मा में जेको तव्हांजे मन में आहे इच्छा, तव्हांजी भावना ऐं तव्हांजे वात मां सभिनीनि खे व्यस्त कंदी आहे ऐं आत्मा तव्हांखे चवंदी आहे त तव्हांखे छा खपे ऐं तव्हांखे कीअं लॻे थो, छा लॻे थो, तव्हां उन जे लाइ तयारु आहियो। वात तव्हांखे चवंदो आहे त इहो खपे, उहो खपे, तव्हां सोचींदा आहियो मूंखे लॻंदो आहे मूंखे इहो खपे, मां इहो कयां, उहो कयां। हिन खे चवंदा आहिनि जंगल में भटकणु। इन तरीक़े सां इस्राएली 40 साल भटकी रहियो हुयो। पूरी करण जे लाइ उहो उन जंगल में ॿुॾी वियो। शरीर में हुजणु 12 वारी ईसाई स्टेज आहे ऐं उन 3 स्टेज आहिनि जंहिंमें असांखे इसराइनी जी जेको चए थो बदलाव जो मतिलबु आहे जीवन में बदलाव आणियो, जेको प्रभु जे सेवा में लॻायो। ऐं उहा सेवा तव्हांखे करणी आहे जंहिंजे चकर में तव्हांखे घुमणो आहे, उहो पंहिंजे लाइ। जंहिंमहिल मां तव्हांजी सेवा करे सघां, इहो चओ तव्हां पंहिंजे पाण सां, मां तव्हांजी कीअं सेवा कयां ऐं प्रभुअ जे अंदर सां तव्हां पंहिंजो अंदरु मिलायो। जेको तव्हां चवंदव उहो तव्हां करे सघंदव। प्रभु तव्हांजी ज़रूरतूं पूरी कंदव। इसराइल माण्हू बुखिया कोन रहिया, उन्हनि जा कपिड़ा 40 साल कोन फाटिया, उन्हनि जा प्यार खे कोई बगो कोन मिलियो। ॿियूं शयूं 40 साल ताईं इस्तेमालु थियूं। मूंखे ख़रीदारी वणंदी आहे। अॼु घणा माण्हू मुंहिंजा दर्शन था कनि
एमेन। इन करे असांखे कुझु मटाइण करणु खपे। मां सोचींदी आहियां इहो ॾाढो ख़ासि आहे, इहो कोन्हे कि ॿियो कोई तव्हांजे लाइ करे। शरीर जुआरी आहे, ॾे चवंदी आहे मां ग़लति शयूं करण वारी न आहियां, ऐं तॾहिं बि मूंखे हुन सां गॾु हलणो आहे। अॼु असां ॻाल्हाईंदा आहियूं जुआन जेके ड्रग्स वठंदा आहिनि ऐं उहे ॻाल्हियूं कंदा आहिनि कुझु रस्ते में मिलण वारे ड्रग्स जे बारे में, ऐं उहो सवलाईअ सां मिली वञे ऐं सस्ते अघ में मिली वञे। मां चयो छो जवान माण्हू ईअं था कनि? कहिड़े बि माण्हू जेके हिन में आहिनि उन्हनि शयुनि सां पंहिंजी ज़िंदगीअ सां खेॾंदा आहिनि हमेशह। छो हालतुनि में वेंदा आहिनि, उन जे दोस्तनि सां गॾु छा थियो आहे, उन सां छो थियो आहे। कुझु माण्हू ॿिए बि ईअं थींदो आहे, ऐं छा थियो आहे उन्हनि जे अंदरि, छो माण्हू ईअं था कनि। मां सोचींदी आहियां छो त उहो सोचींदा आहिनि उहो अकेला आहिनि, इन करे उन्हनि सां गॾु जीअणो पए थो। मां ही हिकु अकेलो आहियां जंहिंखां पोइ कमु कंदो आहियां। मां इहो आहियां मां पंहिंजे पाण खे हमेशह काबू करे सघंदो आहियां, जेको मूंखे शरीर जुआरी आहे। पर आत्मिक माण्हू निवेशक आहे, ऐं जंहिंमहिल आत्मिक माण्हू उहो चए थो कि जेको करिणो आहे पहिरियों दर्शन करिणो आहे, पहिरें जी सोच रखंदो आहे ऐं उहो कंदो आहे, छाकाणि त हुनखे ख़बर आहे त उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो आहे। आमीन। हिन करे पौलुस हमेशह उन जे बारे में चवंदो आहे जंहिंजे बारे में असां ॾिसंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त असांखे छो मां उहो ई कंदी रहां जेको मूंखे करिणो आहे, मां नथी करे सघां। मूं वटि 2 शयूं आहिनि, उहे 2 जेकी ॻाल्हि आहे विरोधी आहिनि, इच्छा ई पाण सां, पर तोखे इहो करिणो आहे ऐं असांखे उहो कमु करिणो आहे। उन पाठ में आख़िर ताईं असांखे ॿुधायो आहे त असांखे कहिड़ो अध्ययन करिणो आहे प्रभु जो। त प्रभु मसीह द्वारा प्रभु जो धन्यवाद कई ऐं उनखे ख़बर पई त जेके कम हुया उन पाण छॾाया, पर इन हफ़्ते तव्हां कुझु न कुझु हितां पाए वेंदव ऐं उहो सिखी वेंदव। उहो जाम चमत्कारी आहे, उहो इहो करे सघंदो आहे, तव्हांजा दुख दूर कंदो। मां तव्हांखे ॿुधायां प्रभु कीअं छुटकारो ॾींदो, जीअं तव्हां उनखे ॿुधंदा चवंदे चवंदे करिणो आहे। तव्हां कंदा आहियो, हाणे मूंखे ख़बर आहे तव्हां चवंदव इहो ॿुधण वारा कोन आहियो। जीअं मां तव्हांखे हिन हफ़्ते अची करे कुझु चवां थी ऐं चमत्कार थी थो वञे, पर तकलीफ़ थिए थी। मां तव्हांखे इहो कोन चवंदसि, मां तव्हांखे चवंदसि अलौकिक आज़ादी तव्हांखे मिले, प्रभु जी सेवा करे सघो तव्हां, ऐं तव्हांखे प्रभु आज़ादी ॾे ख़ुशीअ सां ऐं तव्हांखे ख़बर पए। मुंहिंजो मतिलबु आहे कि मूंखे गंभीर आदत हुई त मां जॾहिं संदेश ॾियण लाइ तयारु कंदी हुयमि, असां सेवादारी जे लाइ ॿाहिरि कंदा आहियूं त कुझु माण्हू त उहो क्रंच जी ज़रूरत हूंदी आहे। असां चवंदा आहियूं देव मूंखे चई जॉइस तोखे पंहिंजी आदत लाइ कुझु करिणो पवंदो। मां छॾणु चाहींदी हुयसि पर न करे सघियसि, ऐं पोइ मां प्रार्थना करणु कई, ऐं मुंहिंजो मतिलबु आहे त हिन ॻाल्हि जे ॿाहिरि मूंखे उहो ख़बर पई त मां ख़ुशि आहियां, उन वटि कुझु खपे ऐं मूंखे छुटकारो मिलियो। उहो ख़बर पई ऐं पोइ बि कि मां उनखां कोन पई करे सघां, पर मां कयो। ऐं तव्हांखे ॿुधायां थी प्रभु मूंखे कीअं छुटकारो ॾिनई, ईअं मूंखे चुटकियुनि में मिलियो। तव्हांखे कृपा जे लाइ उहो करिणो पवंदो, ऐं जेकी तव्हांखे ज़रूरत आहे ऐं तव्हां उनखे पाण पकड़ंदा आहियो, प्रभु उनखे छुटकारींदो आहे ऐं तव्हांखे उनखे हलाइणो पवंदो आहे, तोड़फोड़ ॾिनो पवंदो आहे। तव्हां हमेशह ग़लति कमु कंदा आहियो, मां तव्हांखे छुटकारो ॾेई सघंदो आहियां। पर हाणे ॾिसो, जंहिंमहिल असां चवंदा आहियूं देव खे सिगरेट पीअण खां स्वभाव तरीक़े सां छुटकारो ॾियणो हुयो ऐं प्रभु उनखे छुटकारो ॾिनई। तव्हां अगरि चाहींदव त तव्हांखे चमत्कार मिले त न मिलंदो त तव्हांखे ॿुधायां। तव्हांखे सोचणो आहे, उहा सोच रखणियूं आहिनि। कंहिंजे लाइ तव्हां सोचो न, तव्हां पाण सोचो त तव्हांखे छा खपे। चमत्कार तव्हांखे अकुल वारो कोन ठाहींदो। इन करे तव्हां शायदि सभई तरीक़े जी बुराई छॾणु चाहींदव ऐं चवंदव प्रभु मूंखे मुक्ति ॾियण वारा कंहिं बि तरीक़े सां तव्हांजो मथां आहे ऐं मूंखे विश्वास आहे तव्हां मुक्ति ॾींदा। त
तव्हां मुंहिंजे लाइ सभिनीनि खां सुठो रस्तो ॻोल्हियो आहे। तव्हां आदत कोन छॾियो, तव्हां सम्झो कोन आहे। तव्हां मूंखे छा सम्झो आहे? तव्हां न सम्झी सघंदव। चमत्कार खपे, मूंखे इहो खपे, मां इहो कंदमि। जंहिं महिल तव्हांखे ख़बर पवंदी इहा छा करे रहिया आहियो त तव्हां पंहिंजे पासे खां किरी पवंदव ऐं ख़बर अथव वेही करे मूंखे सम्झ में न ईंदी आहे इहे ॻाल्हियूं छो थींदियूं आहिनि ऐं मुंहिंजी पवंदव ईअं कीअं थी वियो प्रभु, तव्हां मुंहिंजी मदद छो न कई, मूंखे ऑपरेशन कराइणो पियो, मां इहो छा कयां। पर हाणे तव्हां मां जान ॼणा सम्झी विया हूंदा मां छा पई चवां ऐं छा थी चवणु चाहियां। प्रभु खां सभिनीनि खां सुठो चमत्कार हासिल करणु मतिलबु पर इहो सच में तव्हांजी मदद कंदो आहे वधण में। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे आत्मिक अकुल किथे ईंदो आहे? अधु राति जो मेले में मिठो संगीत न हुजे, आसे पासे में कोई हौसलो वधाइण वारो ऐं तव्हांखे ख़बर पए संगीत सां गॾु हुजे ऐं तव्हांखे ख़बर पए त उहो छॾींदमि ऐं तव्हांखे ख़बर पए त प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हां उन सां गॾु आहियो, उहो ख़तमु करे छॾींदो उन ॻाल्हियुनि खे। आमेन। रोमियो 8:4 इन करे व्यवस्था जो कम तरीक़े असां में जेको शरीर जे हिसाब सां कोन्हे बल्कि आत्मा जे हिसाब सां हलंदो आहे, पूरी करण वचन हिकु। तव्हां इन तरीक़े सां छा पिया कयो? छो त तव्हां हलंदा आहियो शरीर में। असांजो जीवन आहे, जीवन शारीरिक परिणाम ते शर्तुनि ते न हलणु घुरिजे, पवित्र आत्मा ते हलणु घुरिजे ऐं काबू में हुजणु खपे। आत्मा पोइ आयात 5:6 में चवंदी आहे त मन जे बारे में कुझु महान ॻाल्हियूं जेको पाण खे करणु खपे। आयात 9 में वरी चवंदी आहे त प्रभु जी आत्मा तव्हांजे अंदरि वसंदी आहे ऐं शारीरिक हालतुनि में ईअं छो थींदो आहे तव्हां हमेशह चवंदव। पर अगरि तव्हां ॾिसंदव त जेकी परेशानियूं पैदा थींदियूं आहिनि, तव्हां आत्मिक जीवन कोन था जियो। अगरि तव्हां पाण ते काबू करणु पवित्र आत्मा जे रस्ते ते कोन था हलो। असां सोचींदा त असां आत्मिक आहियूं ऐं असांजी बाइबल 3-4 रंगनि में आहे। हिन जो कोई मतिलबु कोन्हे। तव्हांखे छड़ो एतिरो ई करिणो आहे, तव्हांखे ख़बर हुजे तव्हां आत्मिक आहियो, उन हिसाब सां तव्हां वचन जो हिसाबु कयो ऐं कमु कयो। ऐं महान कम लाइ तव्हांखे वरी चवणो आहे ऐं तव्हांखे ॿुधायां थी शारीरिक जे बारे में, जंहिंजी शुरूआति थी हुई हिकु बाग़ सां। मां जॾहिं इन जे लाइ तयारु पई थियां, ईअं परमेश्वर मुंहिंजे मन में विधो कि कुझु मां तव्हांखे ॾेखारियां शारीरिक जीवन जे बारे में। मुंहिंजा प्रभु ॿिए सूमर सां असांजो कर्ज़ लहण वारो आहे, तेसि ताईं तव्हां सेल वारी दुकान ते वञो। आमेन। हिकु माई पंहिंजे घोट ते भरोसो ॾिनई, उहो शॉपिंग बंदि कंदी, उहो उन जा बिल्स चुकाईंदी पाण ई ऐं पोइ ॿाहिरि वञी करे कुझु वठंदी। खोड़ वॾी सेल लॻी हुई, परेशान थी करे ॾिठई। हिकु ड्रेस हुनखे सुठी लॻी ऐं लालच ते काबू कोन करे सकी ऐं घर वठी वई ऐं चई महिरबानी करे तूं गुस्सो न थी, मां सामान ॾिठो आहे। तव्हां हमेशह पंहिंजे पाण सां ईअं छो कंदा आहियो? प्यार सां ॾिसो त तव्हांखे प्यारु नज़र ईंदो। ऐं उहो लालच ते उन करे उहो न चई त मां पंहिंजे पाण ते काबू न कए, शैतान पुठियां ई वञे थो ऐं तव्हां चओ था त तूं अची वञ मुंहिंजा गॾु वेह ऐं कर। आमेन। तव्हांखे ख़बर आहे मां कंहिंजे बारे में ॻाल्हायां थी? पर अॻियां सेखारियां थी मायूं ॿाहिरि वञी करे ईअं कंदियूं आहिनि ऐं घोट सां लिकाईंदियूं आहिनि। मुंहिंजो मतिलबु आहे ॾिसो हाणे
उमेद सां तव्हांखे अॻियां वधणो आहे। प्रभु जी आसीस मिलंदी आहे असांखे ऐं तव्हां वठो। असांजी मदद खपे, असांखे कयो मदद। तव्हां प्रभु जी स्तुति कयो। मुंहिंजो वज़न घटाइणो आहे, घर सफ़ा कंदमि ऐं मूंखे उहो मिलंदो। मुंहिंजी प्रार्थना आहे अॼु जो संदेश उत्तेजना ॾे तव्हांजे जीवन में ऐं तव्हां शुरूआत कयो ऐं तव्हां शुरूआत करे ॾाढो सवलो ख़तमु न करे सघंदव। तव्हांजो ॾींहुं सुठो हुजे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।